साईं मुंहिंजा पेट त सभिनि खे प्यारो आहे। सो हिकिड़े ॾींहं जी ॻाल्हि आहे त हिकु फ़क़ीर वीचारो पेट पालण ख़ातिर कंहिं शहर में भोलड़े खे डिबकी ते बाज़ी विझाइण लॻो। साईं भोलड़े जो रौशो ॾिसी अची हुते रोशे पास कोॾिया ऐं अची माण्हू गॾु थिया। माण्हू जाम पोइ अची गॾु थिया। उन मेड़ में हिकिड़ो दरवेश बि अची पहुतो। बाज़ीगर पेट पूॼा लाइ अहिड़ी त बाज़ीगिरी ॾेखारी, अहिड़ी त बाज़ी विधी जो ॾिसंदड़ ॾाढा ख़ुशि थिया। उहो दरवेश पुण तमामु ख़ुशि थियो। साईं बाज़ी ख़तमु थी तमाशे खां पोइ फ़क़ीर झोली झले बीठो। जिन वटि पैसो हो तिन पैसा ॾिना। किन घरां डोड़ी वञी अन्न जो लप खणी अची ॾिनो, किन झोली भरियसि ऐं फ़क़ीर खे कुझु न कुझु ॾिनऊं। जॾहिं त फ़क़ीर दरवेश वटि पहुतो, दरवेश जो वारो आयो, तॾहिं फ़क़ीर खे चयाईं त फ़क़ीर हेॾां अचु। पोइ फ़क़ीर खे हथ खां वठी झले करे चयाईं त फ़क़ीर हीउ रस्तो वठी वञ, तोखे उन ई तमाशे जो एवज़ो मिली वेंदो। फ़क़ीर साईं उन दरवेश जे चवण मुताबिक़ छा कयो जो शहर जे ॿाहिरां वञी उहा गोदड़ी ढबकी ऐं भोलड़ी छॾे पाण उहो रस्तो वठी रवानो थियो। फ़क़ीर साईं रवानो थियो। अञा सॾु पंधु मस कयाईं त फ़क़ीर खे सॾु थियो। फ़क़ीर सम्झो त अलाए कंहिंखे सॾु आहे, सो बी कनाइण लॻो। बी जो कनाइण लॻो त वरी आवाज़ बंदि थी वियो। अञा फ़क़ीर हिकिड़ी ॿ विख मस खईं त वरी हुनखे ॿियो सॾु थियो। फ़क़ीर ते हैरत में बीह रहियो। छा खणी ॾिसे त सुभाणे अल्लाह हिकु चौरसी चोबकी लाल कुंवार हीरनि जवारनि सां जड़ियल ऐं रेशमी कपिड़ा पहिरियल हूर जे मिसाल पोयां पई अचे। फ़क़ीर बीह रहियो। वेझो अचण ते हुन औरत चयसि, मियां छो एतिरी दिलि सख़्तु कई अथई? मां सॾींदी पई अचां ऐं तूं वरी कन लाटार कंदो ख़ुदि ख़्यालु थींदो पियो वञी। जॾहिं फ़क़ीर उहे लफ़्ज़ ॿुधा तॾहिं हैरान थी वियो। वातां वाई न निकिरेसि। एतिरे ते थिए उहा औरत अची हुनखे वेझो पहुती ऐं हथ सां हथ मिलाए चवणु लॻी, मियां तुंहिंजी आहियां, तूं छो थो ॾिजीं? जीअं तूं चईं तीअं कंदसि। फ़क़ीर ख़्यालु कयो त मतां हिन दरवेश जी दुआ सां लाल कुंवार मिली अथमि, सो ख़ुशि थी दिलि झले हुनखे हथ खां वठी हलंदो रहियो। थोरो शहर पंध ते अॻिते हलण खां पोइ हिकिड़ो शहर ॾिसण में आयो, जंहिंमें साईं फ़क़ीर ऐं लाल कुंवार गॾु अंदरि विया। लाल कुंवार ते फ़क़ीर खे कुझु पैसा ॾिना ऐं चयईंसि का जाइ मसवाड़ ते वठी अचु। फ़क़ीर साईं जाइ मसवाड़ ते वठी आयो, जिते गॾु ॿई ॼणा रहण लॻा। ज़िंदगी गुज़ारण लॻा। कुझु ॾींहं गुज़रिया त ज़ाल बाज़ीगर खे चवणु लॻी त ही ॿ ॻाल्हियूं मुंहिंजूं यादि कर ऐं दिलि तां कॾहिं बि न विसारजि। हिकु त कंहिंसां दोस्ती न रखिजे, ॿियो त जे कंहिंजे घर वञिजे ऐं न कंहिंजी मानी खाइजे ऐं न पाणी पीअजे। ऐं पोइ संदसि ज़ाल हुनखे चङा चोखा पैसा ॾिना, जंहिंजो खाधो ऐं पोशाकूं ख़रीद करे आयो। हींअर त हू पट जो पोशाक पहिरे बादशाह जी कचहरी में खुलियो खुलायो वञणु लॻो। जॾहिं सभिनी सां रिली मिली वियो ऐं बादशाह सां सिंध थियसि, तॾहिं बादशाह हुनखे कचहरी जो ख़ासि मुलाज़िम मुक़ररु करे छॾियो। मगर हुनखे त नौकरी जी का ज़रूरत ई कान हुई, छाकाणि त हुनजी ज़ाल वटि हीरा ऐं जवाहर जाम हुआ। पर ज़ाल जो उहो बि चवणु हुअसि त कंहिं बि बनी आदम खे उहा कल न पवे त की हीअ आसूदा आहिनि। हींअर हिन जी दोस्ती वज़ीर सां थी वई हुई, अॼु हिते त सुभाणे हुते, मतिलबु त घणो वक़्तु वज़ीर सां गुज़ारणु लॻो। बाज़ीगर साईं हिकु दफ़े वज़ीर सां गॾु शिकार ते वियो। जॾहिं शिकार तां मोटिया तॾहिं वज़ीर हिनखे चयो त पंहिंजे घर वठी हल। वज़ीर साईं हिनखे पंहिंजे घर वठी वियो। उते ते ज़ाल वारो चवणु यादि आयसि
बाज़ीगर साईं वज़ीर जे घर वञी पहुतो। ज़ाल जी ॻाल्हि यादि हुन ध्यानु न ॾिनो। हू साईं माई जिन खे चयो हो त कंहिंजे घर न खाइजे न पीजे ऐं जंहिंसां बि वञी त वफ़ा कजांइ। पर साईं माई जी उहा ॻाल्हि बाज़ीगर विसारे वेठो ऐं वज़ीर जे घर मानी सानी खाई अची घर मोटियो। ज़ाल चयसि त मानी खा। हुन वाराणियो त वज़ीर जे घरां मानी खाई आयो आहियां। तंहिं ते ज़ाल खां दांह निकिरी वई ऐं चयाईंसि नेठि मुंहिंजो चवण तो कोन मञियो न, हाणे जेको थींदो सो पंहिंजे अखियुनि सां पाणे ॾिसंदे। को ख़्यालु कयई त जेकॾहिं वज़ीर जी मानी खाईंदे त कंहिं वक़्तु मूंखे बि ज़रूरु खाराइणी पवंदी। हाणे जे ईअं न कंदे त वज़ीर दिलि में छा चवंदो त हुनजी ज़ाल अहिड़ी का बुछड़ी आहे जो कंहिंखे बि लोले जी बि सलाह कान थी करे। हाणे हीअं कजे जो जॾहिं सुभाणे घर मोटी तॾहिं वज़ीर खे पंहिंजे घर मानी खाराइण लाइ ज़रूरु वठी अचे। वरी साईं ॿिए ॾींहुं शिकार तां मोटण बैदि हू ज़ाल जे सलाह मूजिबि वज़ीर खे दावत ॾेई पंहिंजे घर वठी आयो। जॾहिं थी वज़ीर हुनजे घर आयो तॾहिं हुनजी ज़ाल जी सूंहुं ॾिसी हैरान थी वियो। मानी खाइण त वेठो पर वणेसि ई न। आख़िर तकड़ में 2 टे गिराक खाई उथी खड़ो थियो। वज़ीर साईं उथी खड़ो थियो ऐं सिधो वञी बादशाह वटि पहुतो ऐं बादशाह खे चयईं त बादशाह सलामत, अव्हां जेकी महिलात में गॾूं विहारियूं अथो तिन खे सोटी हणी हिकु निकाली ॾियो ऐं हितां कढो। बादशाह हुनजी मुंहुं ॾिसी चवणु लॻो त वज़ीर मग़ज़ ख़राब थी पियो अथई छा? वज़ीर वरी बि बादशाह खे चयो त साईं हिकदमि सोटी हणी कढी छॾियोनि। नेठि बादशाह कावड़ मां वज़ीर खे चयो त भला ॻाल्हि छा आहे? तॾहिं वज़ीर बाज़ीगर जी सुहिणी ज़ाल जी तारीफ़ में अची छुटकियो। अची वाखाण कयईं। बादशाह वज़ीर जे वातां बाज़ीगर जी ज़ाल जी सारा ॿुधी परफुटी उन ते आशिक़ थी पियो ऐं वज़ीर खे चयईं जेकॾहिं 8 ॾींहंनि अंदरि उहा ज़ाल मूंखे न परणाईंदे त जीअरे गॾह जे पेट में विझी सिबाए छॾींदोसीं। हाणे ते वज़ीर त माॻे वाइड़ो थी वियो, अची सिरजी लॻसि। हाणे छा करियां? वज़ीर साईं घणो ई गुसाइण लॻो, बहाना करणु लॻो। साईं परिणे ज़ाल अव्हां खे कीअं परणाए सघंदुसि? बादशाह चयसि बसि कहिड़ी रीति उन सां शादी करा। उन सां शादी करा। वज़ीर ॾिठो जेसिताईं बाज़ीगर जीअरो आहे तेसिताईं संदसि ज़ाल खे बादशाह सां परणाइणु मुश्किल आहे, छो त ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि जी पाण में ॾाढी कुर्ब आहे। बाक़ी जे मुड़ुस खे कंहिं अटकल सां माराए छॾिजे त पोइ हू अकेली थींदी ऐं बादशाह सां शादी करण में का रंडक न थींदसि। पोइ चवंदे वज़ीर हुनखे माराइण लाइ 1000 हीरा लॻाइण लॻो, मगर हुन ते रब जो राज़पो हो, तंहिं करे संदसि कोशिशूं सभु नाकाम थी वियूं। से कुदरत ख़ुदा जूं हुन जूं सभु कोशिशूं नाकाम थियूं। कुदरत सां बादशाह खे कोड़ जी बीमारी थी पई। कोशिशूं कयाई मगर को बि फ़ाइदो न थियसि। बादशाह उहो वाइदो कयो हो त जेको मूंखे हिन बीमारी खां छॾाईंदो तंहिंखे पंहिंजी वॾी धीउ जो संग ॾींदुसि। केतिरा ई तबीब ऐं हकीम अची कठा थिया मगर चाढ़ो न थियसि। बाज़ीगर जी ज़ाल जॾहिं उहो ऐलान ॿुधो तॾहिं छा कयईं जो कुझु दवा ठाहे मुड़ुस खे ॾिनई त वञ अञी बादशाह जी दवा कर। हू उहा दवा खणी बादशाह वटि वियो ऐं सभु हकीम ॾिसणु लॻा। हीउ वरी कहिड़ो नओं हकीम सामणो आहे? कुदरत करीम जी जो बादशाह हुनजी दवा सां चङो भलो थी पियो। पोइ ते बादशाह अंजाम मूजिबि हुनजी शादी पंहिंजी धीउ सां ॾाढे धाम धूम सां कराई। उन खां पोइ बादशाह जी पंहिंजे परणे तां अरवाई खजी वियो, छाकाणि जंहिंजी ज़ाल ते आशिक़ हो सो संदसि सुञाणू थी पियो। बाज़ीगर खे हींअर अची बादशाही ख़्यालु थिया। चवंदा आहिनि त अॻियां विया विसरी पोयां लॻा मिसरी। सो बादशाही जी मऊ में पंहिंजी अॻी ज़ाल खे विसारे छॾियईं। बादशाह जी ताईं छोकिरी मिली सो अॻी ज़ाल हिन खां विसरी वई। सो अॻियां विया विसरी पोयां लॻा मिसरी। सो किसो कोता 6-8 महीना गुज़री विया जो अॻी ज़ाल इंतज़ारु कंदी रही पर बाज़ीगर ओॾे मुंहुं ई न कयो। आख़िर अॻी ज़ाल माण्हू मोकिले घुरायसि ऐं मुड़ुस खे चयईं त तोखे उहो मुनासिबु न आहे जो मूंखां मुंहुं मटे वञे।
एॾे दर्जे ते अलाह ऐं मुंहुं अलाह रसाई जो मुंहुं रसाई, तंहिं करे मूं वटि ईंदो कर। पर जेकॾहिं हर रोज़ु न अचई त मन महीने हफ़्ते ते फेरो कंदो कर। हू साईं हाउ करे हलियो वियो। उन खे पूरा 12 महीना गुज़री विया। पर त हिनखे नई ज़ाल जो मिली हुई, सो हीअ अॻी ज़ाल ॾे वरी न वियो। बादीगर खे पोइ ज़ाल मां पुटु ॼाओ, तंहिं ते शहज़ादी पंहिंजी साहेड़ी अॻी ज़ाल ॾांहुं पुटु ॼाए जी मिस्री ॾियारे मोकिली। बादशाह खे पोइ ज़ाल मां पुटु ॼाओ, सो पोइ ज़ाल पंहिंजी अॻी ज़ाल जेका बादीगर जी घर वारी हुई तेने मिठाई मोकिले ॾिनई, मिस्री मोकिले ॾिनई। अॻी ज़ाल ताईं मिस्री वठी ख़ुशि थी ऐं दाई खे 1000 रुपया मुबारक में ॾिनई। इन पोइ ॾिनई त साहेड़ी तुंहिंजो पुटु ॼाए जो ॿुधी ॾाढी ख़ुशी सराही थी आहियां, मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जो मुड़ुस खे मूंखां झले छॾियो अथई। अॼु पूरा 12 महीना गुज़री चुका आहिनि जो मूंखे मुंहुं बि न ॾेखारियो अथसि। नेठि मुंहिंजो बि त मुड़ुस ते हक़ आहे, तोखे वाजिबु आहे त मुड़ुस खे कॾहिं कॾहिं मूं ॾांहुं मोकिलींदी कर। जॾहिं इन पोइ शहज़ादी खे मिलियो तॾहिं हुन मुड़ुस खे ॾाढी धमाल चाढ़ी ऐं चयईं त अॻी ज़ाल ॾे बि वेंदो कर। अॻी ज़ाल ॾे न वेंदे त मूं वटि बि न अचु। उन हूंदे बि केतिरा ॾींहं गुज़री विया त बि हू अॻी ज़ाल ॾांहुं न वियो। वरी ॿियो पुटु ॼणियसि त बि ख़ैरु, तॾहिं बि अॻी ज़ाल मुड़ुस खे चवाए मोकिलियो त जेकॾहिं मूं वटि नथो अची त महिरबानी करे मूंखे साॻी जाइ ते छॾे अचु जितां वठी आयो आहीं। हिन ते उहा ॻाल्हि क़बूलु कई ऐं पोइ ज़ाल खे घोड़े ते चाढ़े उन झंगल में वठी वियो। अची साॻी जाइ ते पहुता। संदसि ज़ाल उते लही मुड़ुस खे चयो त महिरबानी करे अखियूं ॿूट। बादीगर अखियूं ॿूटियूं, संदसि ज़ाल ग़ाइबु थी वई ऐं घोड़ी बि हुन खां ग़ाइबु थी वई। वरी जो अखियूं पटे त कारी वारा कख, हेॾां जो होॾां फिरे, हेॾां जो होॾां। पोइ अची छितकुताई लॻसि, पाण खे पियो चक विझे ऐं दाऊं कूकूं करे। से ख़ुदा जी कुदरत सां संदसि मुंहुं जो रंग बि बदिलजी वियो। यको सिधो पोइ ज़ाल ॾांहुं यानी शहज़ादी वटि वञी पहुतो। छा ॾिसे त दर ते दरबान बीठो आहे जंहिंखे अंदरि वञण खां रोकियो। आख़िर ईअं बि चयाईं त आउं बादशाह जो न्याणो आहियां, पर हिन जो रंग रूप बदिले ॾिसी खेसि अंदरि वञण जी इजाज़त न मिली। नाउमीद थी वापसि भॻो पहिरीं ज़ाल ॾे, पर उहा बि हुनखे हथु कान आई। पोइ त पंधु कंदे कंदे वाट ते छा ॾिसे त इहो साॻी भोलड़ी ऐं गोदड़ी पई आहे। उन्हनि खे हथी कोन लाथाईं, सिधो हुन दरवेश वटि आयो जंहिं उन पासे वञण जो ॾिसु ॾिनो हो। अची दरवेश जे पेरनि ते किरी पियो त ख़ुदा साईं जे वास्ते जहिड़ी भलाई कई अथई तहिड़ी वरी कर। दरवेश वराणियसि, फ़क़ीर तो बि घड़ी खनि जो तमाशो ॾेखारियो त असां बि तोखे घड़ी खनि जो मज़ो ॾेखारियो। हाणे वञी पिनी गुज़ारो कर। उन बात साईं फ़क़ीर उतां बि नाउमीद थी मोटी आयो। पोइ मरंदे मरी वियो, मगर गोदड़ी विझी वरी कॾहिं बि न पिञाई। से मुंहिंजा उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआ में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।